अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको ऐं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वाशिंगटन में सहाफ़ियुनि खे आज़ाइण वारी तक़रीब में हमिलो कंदड़ शख़्स जी सुञाणप साम्हूं अची वई। 31 वरिहनि जो ग्रेजुएट थॉमस एलन पार्ट टाइम टीचर रही चुको। वाशिंगटन जी पुलिस जो चवणु आहे त शक आहे त जवाबदार हिल्टन होटल में मेहमान हो, पर उन ॻाल्हि जी अञा तस्दीक नाहे थी सघी। उहो बि मालूम नाहे थियो त हिन हमिलो छो कयो ऐं हिन जो टारगेट केरु हो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हमिलो कंदड़ शख़्स 15 गज़ जे विथीअ तां फायरिंग कई। निशानो आउं हुअसि। हमिलो कंदड़ वटि केतिरा ई हथियार हुआ। वाक़िए जो ईरान जंग सां को तालुक़ नाहे। हिकु अहलकार खे गोली लॻी पर बुलेट प्रूफ जैकेट सबबि महफ़ूज़ रहियो। हमले बाद व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हीउ इंतिहाई हैरत जोॻो लम्हो हो। मूं ॾिसण जी कोशिश कई त छा थियो आहे, पर मेलानिया फौरी तौर चयो त ख़राब आवाज़ आहे। हमिलो कंदड़ शख़्स जो तालुक़ कैलिफोर्निया सां आहे। अहलकारनि बर वक़्त कार्रवाई करे हज़ारे माण्हुनि जूं जानियूं बचायूं। जल्द पतो लॻाए वठंदासीं त हमिलो कंदड़ अकेलो शूटर हो। सदर ऐं वज़ीर आज़म पारां वाशिंगटन फायरिंग वाक़िए जी मज़म्मत। वाक़िए खे दहशतगर्दीअ जो इंतिहाई किरियल क़िस्म करार ॾेई छॾियो। अमरीकी सदर ऐं ख़ातून अव्वल जे महफ़ूज़ हुजण ते इत्मिनान जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त वाशिंगटन में सहाफ़ियुनि खे आज़ाइण वारी तक़रीब में फायरिंग वाक़िए जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वाशिंगटन में फायरिंग जे वाक़िए ते सदमो पहुतो आहे। उहो ॿुधी ख़ुशी थी आहे त सदर ट्रंप ऐं ख़ातून अव्वल ख़ैरियत सां आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीन जो सरकारी दौरो जारी। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे सूबे हनान पहुतो, जिते हनान जे पीपल्स कांग्रेस जे वाइस चेयरमैन संदसि इस्तक़बाल कयो। सदर आसिफ अली ज़रदारी हनान जे शहर जांगशा में सानी हेवी इंडस्ट्री जो बि दौरो कयो। पढ़ी वज़ारत मुताबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी 27 अप्रैल ताईं सूबे हनान जे शहर जांगशा जो दौरो कंदो। 28 अप्रैल खां 1 मई ताईं चीन जे शहर सान्या जो दौरो कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जूं चीन जे सूबाई क़यादत सां मुलाक़ातूं बि थियल। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त धमकियुनि ऐं नाकाबंदीअ सां ॻाल्हियुनि में शामिल न थींदासीं। माज़ीअ में अमेरिका सां थियल ॻाल्हियुनि में बेइतमादीअ में इज़ाफ़ो कयो आहे। पंहिंजे बयान में ईरानी सदर वधीक चयो आहे त जेसिताईं जारिहाना क़दम ख़त्म न कया वेंदा, एतमाद बहाल न थी सघंदो। ईरान मसइलनि खे हल करण लाइ मुनसिफ़ाणे ऐं मंतक़ी रस्ते जो आजियां कंदो। इतलात वज़ीर अता तालड़ चयो आहे त भारत दहशतगर्दनि जी मदद कंदो रहे थो। पहलगाम वाक़िए बाबति पाकिस्तान मथां बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। पाकिस्तान जांच जो मुतालबो कयो त भारत पोइ ते हटी वियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तालड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत खां मज़बूत तर थियो आहे। फील्ड मार्शल जे क़यादत में पाक फ़ौज भारतीय अगराईअ जो मुंहंतोड़ जवाबु ॾिनो। दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। टनो मस्ती में कारा इल्ज़ाम हेठि सरेआम गोलियूं हणी क़तल कयल रुबीना चांडियो वारो केस पुलिस गिरफ़्तार वधीक 10 जवाबदारनि खे अदालत में पेश करे छॾियो। जवाबदारनि में मुनीर चांडियो, अमीन मंज़ूर, जावेद, गुलशन, इमदाद, सलीम ऐं आज़म चांडियो शामिल। अदालत जवाबदारनि खे 14 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कींझर ढंढ में विंझण दौरान कराची वासी 2 नौजवान ॿुड़ी फौत थी विया। कराची मां दोस्तनि सां गॾु पिकनिक मल्हाइण आयल लांढी जो रहवासी खलील ऐं सरजानी टाउन जो रहवासी ज़ैन कींझर ढंढ में विंझंदे ॿुड़ी फौत थी विया। ॿिन्ही नौजवाननि जा लाश सिविल इस्पताल मकली मुंतक़िल। दादू वेझो घर के बाहि लॻण सबबि 2 मासूम ॿार सड़ी फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ गाज़ी खान जमाली में ओचितो घरनि खे बाहि वकोड़े वई। घर अंदरि रांदि कंदड़ 2 मासूम ॿार बाहि लॻण सबबि
सड़ी फौत थी विया। फौती ॿारनि में हनीफ़ ऐं फौज़िया शामिल। सड़ी ज़ख़्मी थियल औरत ऐं हिकु मासूम ॿार समेत 4 ॼणा नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। जाम साहब में मासूम ॿारड़ो तलहा में ॿुॾी फोट। ॻोठ महमूद खान शहर में 5 वरियनि जो करीम शहर रांदि कंदे पेर तिरकण सबबि तलाह में ॿुॾी फौत थी वियो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मासूम ॿार जो लाश घर पहुचण ते कोहराम। कराची में गुम थियल हैदराबाद वासी पोरियत नौजवान जो कोरंगीअ मां लाश मिलियो। हैदराबाद जे ॻोठ दोस्त मोहम्मद सांगी जो रहवासी पोरियत नौजवान गुलाम मुर्तज़ा पुट अल्लाह बचायो। सांगी कराचीअ में मेवात जो रेड़ो हलाए गुज़र सफ़र कंदो हो। इतला ते वारसनि कराची पहुची लाश वसूल कयो। वारसनि जो चवणु आहे त गुलाम मुर्तज़ा जे हर हंधि ॻोल्हा कई पर किथां बि संदसि को पतो न वियो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। कंहिं सां का दुश्मनी नाहे। अणधूरी जांच करे इंसाफ़ कयो वञे। घोड़की वेझो जागरानी बिरादरीअ जे 2 धुरनि में हलंदड़ तकरार तेज़। नौजवान मुबैना तौर अगवा। ॻोठ खां शहर ईंदड़ शफ़ीक जागरानी खे हथियारबंदनि अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर जे हथियारबंदनि नौजवान खे अगवा कयो आहे। ख़दशो आहे त मुख़ालिफ़ नौजवान खे क़त्ल करे छॾींदा। नोटिस वठी केस जल्द बाज़ियाब करायो वञे। हैदराबाद में धारदार वाक़िअनि में 2 नींगरनि सां ज़्यादती। 2 जवाबदार गिरफ़्तार। पबण थाणे जी हद में जवाबदार सुलेमान थेबो ॿारड़ीअ खे हवस जो निशानो बणायो। गिरफ़्तार पिञारी थाणे जे हद में बि नींगरीअ सां ज़्यादती जो वाक़ियो। केस दाख़िल। पुलिस जवाबदार अबू बकर खे गिरफ़्तार करे वरितो। SSP हैदराबाद शाहिद चाचर चयो आहे त ॿिन्ही वाक़िअनि जा केस दाख़िल करे कार्रवाई शुरू करे छॾी आहे। ॿारनि खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार समाज लाइ नासूर आहिनि। उन्हनि सां का बि रिआयत न थींदी।